कोट गुलाम मोहम्मद सिंध में धारी आबादकारी अफ़गानी दहशतगर्दनि ख़िलाफ़ लतीफ़ चौक खां प्रेस क्लब ताईं शहीद बिलाल काका जे नाहक क़त्ल ख़िलाफ़ मंसूर कालरू पोरत मज़हमत तहरीक अगवान अली हसन खोसो इल्मी अदबी फ़ोरम अवामी तहरीक अगवान डॉक्टर नूर मोहम्मद ख़ासकेली ज़ाहिद ख़ासकेली समेत शागिर्दनि वॾी तइदाद में एहतजाज कयो। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड हुआ। अफ़गानी नामंज़ूर धारिया नामंज़ूर जा नारा हया विया। ये तव्हांखे ख़बर है असांजी सिंध में धारी आबादकारी तमामु वधी वई आहे। धारी आबादकारी जेका आए ॾींहुं अफ़गानी पठान जेके नाई के कानून साज़ी में ईंदा आहिनि, हालांकि ही बॉर्डर जेको आहे न पास करे ईअं ई जेको हिन जी का बि हिननि वटि का सुञाणप न आहे, का हिननि वटि NIC न आहे, का कार्ड न आहे, को शइ न आहे, मुल्क जी का बि सुञाणप न आहे ऐं उहा अची हिते कारोबार करनि था ऐं असांजी सिंधियुनि जे मथां हावी थी था वञनि। हिननि आए ॾींहुं असांजे सिंधियुनि खे तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु ॾींहुं पहिरीं कुझु महीना पहिरीं कराची में हिननि इरशाद राजाणी खे सरेआम रोड ते क़त्ल कयो। हींअर वरी बिलाल काका जो तव्हां मर्डर ॾिसी वठो था, राति जो 2 बजे उनखे जेको आहे 25 खां 30 ॼणा गॾिजी अफ़गानी पठान मारनि था। त असां अहिड़े अमल जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। सिंध में सिंधी क़ौम सां जेको धारी आबादकारी जेको ज़ुल्म थी रहियो आहे, बिलाल काका असांजे नौजवान खे शहीद कयो वियो आहे, उन जे ख़िलाफ़ ई सख़्त सां एहतजाज करे रहिया आहियूं ऐं असां इहो चाहियूं था जेके बि धारिया हिते आबाद आहिनि, मुस्तक़िल आबाद आहिनि, उन्हनि खे निकाले ॾिनी वञे ऐं सिंध जा वसीला जेके बि आहिनि उन्हनि जी जेका हक़ आहे उहो सिंधियुनि खे ॾिनो वञे। जेको वाक़ई अॼु जेको आहे सिंध जे शऊर प्लेटफॉर्म ते असां हिन मक़सद ते गॾु थिया आहियूं हिते, जंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त असांजा मासूमात हुया पिया आहिनि, सिंध जा शागिर्दनि खे ॾुखो वञे पियो। शहीद बिलाल काका खे हैदराबाद में बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। हुनखां इहो को पहिरियों शुरूआति न आहे। इन खां पहिरीं शहीद नवीद खे कराची में क़त्ल कयो पठाननि, उनखां पहिरीं शहीद इरशाद राजाणी खे पठान कोन कयो। हीअ अफ़गानी पठाननि जी जेको तादाद जेकी आहे इहो वधी वई आहे। आला अदलिया खां असां इहो रिक्वेस्ट करूं था त बाबा तव्हां जेको आहे आर्टिकल 9 कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जो सिक्योरिटी ऑफ पर्सन किथे आहे? तव्हां सिटीज़न खे सिक्योर कयो जेके हक़ीक़ी घणी आहिनि, जेके हक़ीक़ी सिटीज़न हक़ीक़ी पाकिस्तानी आहिनि, तव्हां उन्हनि खे जेको तहफ़्फ़ुज़ कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।